लाड़काणे में शाह आबाद पोलिंग स्टेशन ते छिकताण वारी सूरत हाल पैदा थी वही है। पीपी पारां पीटीआई जे चेयरमैन जो उम्मीदवार जावेद बुलेदी ते इल्जाम लगाया विया आहिनि। पीपी जो चवणु आहे त जावेद बुलेदी औरतुनि जी पोलिंग ते मर्द बीहारिया विया आहिनि। हिक ॿिए ते इल्जाम ऐं मुंहमारीअ बाद पुलिस पहुची वई आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, लाड़काणे में शाह आबाद पोलिंग स्टेशन ते छिकताण वारी सूरत हाल पैदा थी आहे। पीपी पारां पीटीआई जे चेयरमैन जी उम्मीदवार जावेद बुलेदी ते इल्जाम लगाया विया आहिनि। पीपी जो चवणु आहे त जावेद बुलेदी औरतुनि जी पोलिंग ते मर्द बीहारिया आहिनि। हिक ॿिए ते इल्जाम ऐं मुंहमारी बाद पुलिस पहुची वई आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, लाड़काणे में शाह आबाद पोलिंग स्टेशन ते छिकताण वारी सूरत हाल पैदा थी आहे। पीपी पारां पीटीआई जे चेयरमैन उम्मीदवार जावेद बुलेदी ते इल्जाम लगाया विया आहिनि। पीपी जो चवणु आहे त जावेद बुलेदी औरतुनि जी पोलिंग ते मर्द बीहारिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ ज़फ़र अबड़ो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। ज़फ़र, शाह आबाद पोलिंग स्टेशन ते छिकताण वारी सूरत हाल पैदा थी आहे, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल ही लाड़काणे जे हैदरी टाउन 2 में जेको पोलिंग स्टेशन आहे शाह आबाद ते छिकताण पैदा थी आहे। पंहिंजो जेको पीटीआई जो उम्मीदवार आहे जावेद बुलेदी उन्ही पंहिंजो औरतुनि वारे पोर्शन में खे ॻाइण जी कोशिशि कई आहे, जंहिंखां पोइ छिकताण पैदा थी। ऐं ॿियो करमाबाग में जेको छिकताण पैदा थी आहे, हुते बैरिस्टर अख्तर जब्बार शेख जेको आहे उहो पंहिंजो जेको उनजो उम्मीदवार आहे रऊफ़ शेख उनजे लाइ पोलिंग एजेंट विहारण जी कोशिशि कई ऐं उनखे अथॉरिटी न हुई, जंहिंजे करे उन ते जेको आहे सो ॿी जोर एतिराज़ कयो हुन में। उनखां पोइ उनखे जेको आहे सो जेको पुलिस आहे गिरफ़्तार करे ऐं रवानो कयो आहे। इन हवाले सां जेको आहे हुननि एहतजाज बि कयो पुलिस जे ख़िलाफ़ चवणो त पुलिस हुननि सां ज्यादती थी करे ऐं पीपल्स पार्टी जी धुर बणियल आहे। पर बहरहाल पुलिस हुनखे जेको आहे सो एहतजाज करण जे बावजूद डीएसपी जेको आहे असद भट्टी उहो गिरफ़्तार करे वठी वियो आहे। ऐं हींअर जेका हुते ॿीहर पोलिंग थी आहे, हुननि जे जेको उम्मीदवार आहे शाहरुख सियाल उन इहो ॿुधायो आहे त हीउ शदारकोट मां आयो आहे, हिन जी का दाख़िला न आहे, हिन का एंट्री आहे, पर हिते जेको आहे माहौल ख़राब थो करे, वोट त उन्हनि कोन था मिलनि ऐं हिन तरह सां जेको आहे सो माहौल हिन जो पैदा कयो थो जहिड़ो थिए। ऐं हैदरी टाउन में जेको आहे सो जीटीए जे ऐं पंहिंजी पीपल्स पार्टी जे माण्हुनि में बि जेको आहे छिकताण पैदा थी आहे। हुते बि हिक ॿिए जे ख़िलाफ़ नारा आया आहिनि। जेका औरत रिज़ल्ट जेका ऑफिसर आहे उनजे ख़िलाफ़ हुननि एतिराज़ कयो पीटीआई वारनि ऐं जीटीए वारनि, त हू जेको आहे धुर बणियल आहे। त इहे हिते जेको आहे मुख़्तलिफ़ वाक़िया पेश आया आहिनि लाड़काणे जे मुख़्तलिफ़ स्टेशननि ते। पर बहरहाल हाणे उते बि जेको आहे पोलिंग जो जेको सिलसिलो आहे ऐं वोट ॾियण जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। ठीकु आहे ज़फ़र, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।